अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी बजट खे मुल्क ते मुआशी हमलो करार ॾींदे चयो त NFC अवार्ड खां सवाइ बजट ऐं बजट सेशन ॿई गैरक़ानूनी आहिनि। मालियाती अवार्ड मां हिसो घुरण ते का सिंध कार्ड इस्तेमालु करण जो तानो ॾिनो थो वञे। सिंध जो वॾो वज़ीर सिंध जी ॻाल्हि न कंदो त छा जर्मनी ऐं जापान अची कंदो। इरसा में टिनि सूबनि जा नुमाइंदा TP कैनाल खोलण जी मुखालिफ़त कनि था। पाणी न मिलण ते वॾो वज़ीर एहतजाज न कंदो त छा डोनाल्ड ट्रंप अची कंदो। बिलावल चए त मुआशी तरक़ी बाबति अंग अखर कूड़ा आहिनि। 1 करोड़ नौकरियूं ॾियण जा वाइदा कंदड़ हुकुमरान माण्हुनि खे वधीक बेरोज़गार करे छॾियो। मुखालिफ़ धुर खे हुकूमत जे 4 सैकड़ो मुआशी तरक़ीअ ते तकलीफ़ थी रही आहे। अंग्रेज़ी ॻाल्हाइण सां अवां तां करप्शन जा दाग़ धोपिजी न सघंदा। हमाद अज़हर चयो त माज़ीअ जा हुकुमरान नाअहली लिकाइण लाइ पघारुनि में वाध कंदा हुआ। अॻूणा हुकुमरान अरबे रुपया कमाईंदड़ स्टील मिल्स खे खोट में छॾे विया। IMF वटि सभ खां वधीक पीपल्स पार्टी वई। हलंदड़ साल कर्ज़नि में रुगो 3.5 अरब वाध थींदी, जेका सभ खां घटि हूंदी। वफ़ाक़ी हुकूमत क़ौमी असेंबलीअ मां मंज़ूर कयल 21 बिल वापसि वठण वारे मुआहिदे तां फिरी वई। पार्लियामानी मामलनि जे सलाहकार बाबर रहवान चयो त शहबाज़ शरीफ़ पाकिस्तान जे इदारनि खे मिथू करे चूंडियल वज़ीर आज़म खे घर भेड़ो करण वारे रवैये छॾे ॾिए। क़ौमी असेंबलीअ में हुल हंगामे ते बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी स्पीकर जे किरदार मथां सख़्त तनक़ीद। बजट तक़रीब दौरान स्पीकर खे मुखातिब थींदे बिलावल भुट्टो चयो त स्पीकर साहब अवां पंहिंजे कुर्सीअ जो एतिराम न कयो। ऐवान में जेको कुझु थियो उन जी अवां खे सियासी क़ीमत अदा करणी पवंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क अंदरि गॾहनि जे अंग में रिकॉर्ड वाध ते PTI सरकार जी सभ खां वॾी कामयाब करार ॾेई छॾियो। क़ौमी असेंबलीअ में ख़िताब दौरान बिलावल भुट्टो हुकूमत मथां तंज़ कंदे चयो त ॾाढी कोशिशि कई त बजट अवाम लाइ का चङी शइ मिले, पर कुझु बि नज़र न आयो। न मुलाज़िमनि जी पघार वधी, न बेरोज़गारी घटि थी, न ई गुरबत में घटिताई आई। PTI जे दौर में रुगो गॾहनि जो अंग वधियो आहे। स्पीकर साहब अवां खे नओं पाकिस्तान मुबारक हुजे। सिंध हुकूमत कणक बाबति वफ़ाक़ जी पेश कयल अंग अखरनि खे जाली करार ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो त जाली हुकूमत कणक जा जाली अंग अखर ॿुधाए क़ौम खे गुमराह करे रही आहे। जेकॾहिं पंजाब में 15 लख टन कणक वधीक पैदा थी त अटो महांगो छो थियो। जेकॾहिं मुल्क में कणक जी रिकॉर्ड पैदावार थी त पोइ मुल्क खे 17 जून ते ECC 30 लख मेट्रिक टन कणक इम्पोर्ट करण जी इजाज़त छो ॾिनी। हिक पासे पाणी खोट त ॿिए पासे घारा। सिंध में आपाशी खाते जी पित वाइकी थी वई। मुबारकपुर वेझो मिर्ज़ा शाख खे लॻल घारो वधी 30 फुट थी वियो। 100 एकड़ ज़मीन पाणी हेठि। पनो आकिल में मैसरो वाह खे जाड़ो मीरपर वटां 10 फुट घारो पइजी वियो। भिरिया रोड मोटरसाइकिल चाबी चोर शहरीअ जी मोटरसाइकिल चोरी करण दौरान पुलिस जे हथ चढ़ी वियो। पुलिस बर वक़्त कार्रवाई कंदे चाबी चोर नाले हाकिम अली वलद मोहम्मद जुमन कलोड़ो खे गिरफ़्तार करे वरितो ऐं जॾहिं त गुलाम हुसैन पुट मजीद माछी फरार थियण में कामयाब थी वियो। मोरो में 7 साला लाहौर मॉडल टाउन में शहीद कयल कारकुननि जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मोरो प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी सईद अहमद मेमण, मोहम्मद उमर मेमण, इमामुद्दीन सोलंगी, अदनान अहमद कुरैशी, सज्जाद अहमद मेमण, शेरोज़ अहमद कुरैशी, आमिर अली नसीर अहमद, मोरो बार जो जनरल सेक्रेटरी कादिर बख्श कोराई ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते उन्हनि ख़िताब कंदे चयो त 7 साला लाहौर जे मॉडल टाउन में शहीद कयल कारकुननि जा मुलविस जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हुननि वसवारनि अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त मज़कूरा मॉडल टाउन सानिया जा जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। जिस्कम ज़िले शहीद बेनज़ीराबाद पारां जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी ऐं ॿियनि मरकज़ी क़यादत ते कूड़ा केस दाख़िल करण, गिरफ़्तार करण ऐं बहरिया टाउन इंतिज़ामिया ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां अली रज़ा ख़ासकेली, मुनीर अबड़ो, गुल ॾाहिरी, नासिर शाह, राशिद चांडियो, काशिफ़ लाखो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बहरिया टाउन इंतिज़ामिया सिंध जी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। हुननि चयो त सिंध हुकूमत सिंध जे क़दीमी मागनि खे मुस्मार कराई आहे ऐं सिंध में धारियुनि खे आबाद कयो थो वञे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था।
हुननि चयो त 6 जून बहरिया टाउन अॻियां लॻल धरणे में बहरिया टाउन इंतिज़ामिया हथ सां गेट खे बाहि ॾेई हुनजो केस जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी ऐं ॿियनि मर्कज़ी क़यादत मथां दाख़िल कयो आहे, जंहिं ते हुननि मुतालबो कयो त कूड़ा केस ख़तमु कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। नवाबशाह जे इलाइक़े भट्टीपाड़े जी सादिकाबाद कॉलोनीअ जी रहवासन पीरसन मिसमात नज़ाकत बीबी बेवा कादर बख़्श अवान पंहिंजी धीउ ज़ाहिदा ऐं ॾोहिटे ज़ोया सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाईंदे चयो आहे त 30 साल अॻु मूंखे सैयद नूर बादशाह रहाइशीअ जे लाइ प्लाट ॾिनो हुयो, जेको मरहूम अनवर कीरियो जो हो। बाद में मूंखे मरहूम अनवर कीरियो घर ठाराइण जी इजाज़त ॾिनी ऐं प्लाट जा कागज़ बि मूंखे ॾिना विया। जॾहिं त हिन वक़्तु अनवर कीरियो जे भाइटे रज़िया बीबी मूंखां प्लाट जा कागज़ खणी वई आहे ऐं प्लाट सतार कीरियो खे खपाए छॾियो अथसि, जेको मूंसां ज़ुल्म थियो आहे। हुन चयो त हिन वक़्तु सतार कीरियो मूंखे प्लाट ख़ाली करण लाइ धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं चए थो त रज़िया बीबी प्लाट मूंखे विकिरो कयो आहे, जॾहिं त हीउ प्लाट मूंखे मरहूम अनवर कीरियो फी सबीलिल्लाह ॾिनो हुयो। हुन मुतालबो कयो त मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो कंदड़ मज़कूरा माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। नवाबशाह प्रेस क्लब अॻियां जमियत उलमा इस्लाम शहीद बेनज़ीराबाद पारां बहरिया टाउन ऐं सिंध में थींदड़ करप्शन ख़िलाफ़ ज़िला अमीर अब्दुल क़यूम चन्ना जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत जे केतिरनि ई सालनि खां जारी करप्शन बहरिया टाउन जी आड़ में सिंध जे ग़रीबनि जी ज़मीन ते कब्ज़ा कया पिया वञनि। उन्हनि वधीक चयो त बहरिया टाउन ते पैसो आसिफ़ अली ज़रदारीअ जो लॻियल आहे, जॾहिं त हू नालो मलक रियाज़ जो इस्तेमालु करे पियो। सिंध में केतिरनि ई सालनि खां पीपल्स पार्टीअ जी हुकूमत हली रही आहे, पर उन जे बावजूदि सिंध में बदअमनी कबीलाई जहिड़ा सिंध जे जज़ीरनि ते कब्ज़ा कया पिया वञनि, इस्पतालुनि में दवाऊं न आहिनि, तालीम तबाह कई पई वञे। उन्हनि चयो त सिंध हुकूमत करप्शन करण में पूरी आहे। उन्हनि खे सिंध जी ग़रीब आवाम जो को बि मतिलबु न आहे। ॿी तरफ़ वफ़ाक़ पारां सिंध जो पाणी चोरी कयो पियो वञे। सिंध अंदरि तमामु घणी लोड शेडिंग कई पई वञे, जेको सिंध जे अवाम सां ज़ुल्म आहे। उन्हनि मुतालबो कंदे चयो त सिंध मां करप्शन ख़तमु कई वञे। हैदराबाद जी रहवासन उरूसा डायरी तालके काज़ी अहमद जे ॻोठ माञोठो जे रहवासी नौजवान नदीम ख़ान माञोठो सां शरीयत मोहम्मदी मूजिबि नवाबशाह जी अदालत में प्यार जो परिणो करे छॾियो। उन मौक़े ते उरूसा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां पंहिंजी मर्ज़ीअ सां नदीम ख़ान सां प्यार जो परिणो कयो आहे, जंहिं तां मुंहिंजा घर भाती मुंहिंजा चाचा मोहम्मद ख़ान डायरी, उस्मान डायरी ऐं मोहम्मद हुसैन डायरी मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं असांखे क़तल करण लाइ ॻोल्हे रहिया आहिनि। हुननि चयो त मुंहिंजे चाचनि इल्ज़ाम हणी रहिया आहिनि त कैश 3 लाख ऐं सोन खणी विया आहिनि, जेको बिल्कुलु कूड़ आहे। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त हुननि सां इंसाफ़ कयो वञे ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। 60 मील जे ॻोठ ख़लीफ़ो अब्दुल करीम डायरीअ जे रहवासी रहमतुल्लाह डायरी मौसूम बारड़नि सुहाना गफ़ार मुस्तफ़ा ताहिर फरज़ाना सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो त 60 मील थाणे जी हद 8 चक मोरीअ में असांजो मेह जो वाड़ो आहे, जितां 20 ॾींहं अॻु राति जो 12 वॻे नामालूम चोर असांजूं 2 मेहूं चोरी करे फ़रार थी विया आहिनि। हुननि चयो त असां अहिड़ी शिकायत 60 मील पुलिस खे कई, जॾहिं त पुलिस चोरनि खे गिरफ़्तार करण बैदि रिश्वत वठी छॾे ॾिनो आहे, जेका असां सां ज़्यादती आहे। हुननि मुतालबो कयो त चोरनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई असांजूं मेहूं वापसि करायूं वञनि। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।